पाशा दिल के सुकून न थो चई छा? हकीम, दिल जी दुनिया जो उजड़ियल है तो भाई सुकून कीअं ईंदो? बाबा साईं, तव्हां पंहिंजे दिल जे सुकून जे लाइ त अर्ज़ु रखी आया हो, वधीक तव्हांजो भाग। दुआ कर हकीम, दुआ कर त कम भागन में थी वञे, न त अजायो ज़ोर लाइणा पवंदा। मूंखे त पूरी पक आहे पाशा, विचार जवाब कोन ॾींदो। हाणे कम मुश्किल थे। छो पाशा? तो जंहिं कम लाइ चयो आहे थी वेंदो, उहो कॾहिं बि न आहे थियो, ऐं जंहिं कम लाइ चवंदो ई न थींदो, उहो ज़रूर थींदो आहे। न पाशा, अहिड़ो निभागो बि न आहियां। ॻाल्हि निभागे ऐं सभागे जी न आहे हकीम, पर तूं मुंहिंजो बार बार आज़मायल आहीं। पाशा, ही कमु थींदो, लॻायो शर्त, वीचार हा कंदो ऐं जल्दी कुंवार वञी वनवाह में वेहंदी। कुंवार खे भली वनवाह में वेहारियूं, पर मूंखे आख़िरी ॾींहं ताईं बि ख़तरो रहंदो। पाशा, सफ़ा अहिड़ो बि न सम्झो, सुबुह जो हलंदासूं, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो अंदाज़ो सही आहे या ग़लति। हलंदासीं हकीम, सुबुह जो हली माई खां हाल हवाल वठंदासीं, पर मूंखे नथो लॻे त हाणे कमु थींदो। पाशा, जेकॾहिं हिन दफ़े तव्हांखे उते जवाबु मिले न त मूंखे गोली हणी छॾिजो। गोली न, पर तुंहिंजी खुड़ी ज़रूर न बींदुसि। यादि रख हकीम, जेकॾहिं हाणे मूंखे जवाबु मिलियो न त सुभाणे तोखे हिते ॿधराए ज़रूर तुंहिंजी खुड़ी ॾंबराईंदुसि। न बाबा खरल न तकड़ न बाबा, पहिरीं गोली हाकिम खान ते तू ही हलाए जा, पर थोरो मार में त चढ़नीस।
अदा ये समझो तहां जो कम असल थी वियो। मुबारको बादशाह मुबारको। अदा ये ना सब खां पहिरीं अवां जेको वाइदो कयो न मूंसां उहो पूरो कयो। वाइदो? वाह वाह, अञा रिश्तो पक्को ई नाहे थियो, अॻ में ई तव्हां वाइदो विसारे छॾियो। अदी ॻाल्हि कयो, मूंखे छा करिणो आहे? अवां चयो हो न त दिलि घुरियो इनाम तव्हांखे मिलंदो। चई त भलोड़ में वठी जाए, दर ते ॿधी पई हूंदई, सॼी ज़िंदगी वेठी खीर पीस। न अदा, मूं मेह खां तोबा कई। त पोइ घर छा घुरिजे? कुछ भी ना, मूंखे तुंहिंजा पैसा न खपनि। त पोइ ॿियो छा घुरिजे? मुंहिंजो नंढड़ो जेको मूंसां ख़ान वटि क़ैद आहे। छा? हा दा, मुंहिंजे नंढड़े जी रिहाई तव्हांजी पोती पवंदी। मूसा खान ॾुखियो मल आहे। अदा, मुंहिंजो नंढड़ो खूनी त नाहे जो अव्हां जे चवण ते हू छॾींदो ई कोन। कहिड़ी ॻाल्हि जे करे मूसा खान तव्हांजे पुट खे बंदि कयो आहे? न, ॻाल्हि त का बि कान्हे, बसि मूसा ख़ान जो ज़िद असांखे सताइण जो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। त पोइ ठीकु आहे, मां अॼु ई निकिरी थो वञा, राति ताईं तुंहिंजो नंढड़ो तो वटि हूंदो, पर तूं बसि हितां जी पक करे छॾिजांइ। अदा, हेॾा जी पक सम्झ, रुगो मुंहिंजो नंढड़ो मूंखे आणे ॾे, पक ई पक आहे। त पोइ तुंहिंजे नंढड़े जी रिहाई बि पक्की सम्झ। सची, अलाह अव्हां जी ज़ुबान मुबारक कंदो। हाणे भली वञो। जीजा हुकुम करो, अॼु कीअं यादि किताबे? इहो ॿुधाए त ॿाहिरि ख़ैर आहे न? ख़ैर किथां जीजा, ख़ैर किथां? असली मुड़सां दे भाङे ई लह पियनि। कंहिंजा भाङा ऐं कहिड़ा था आहिनि? हाकिम खान दे रुस्तुम ऐं हुन जा साथिया बंदूक हण असल हाकिम खान ऐं हुन जे साथियुनि दे भाङे ई लाह छोड़नि, कम पूरे। या अल्लाह, तूं ख़ैर कजाए। कहिड़ा तुंहिंजा उहे सॼण आहिनि त तूं उन्हनि जे लाइ दुआई थी पई घुरी? इहो ज़ालिम मोह भलो आहे। हलड़े माई त का वॾी कातिल ढोलो, भला का बचण जी उमेद अथनि? का बि ख़बर कान्हे का, सभिनी कुझु शहर चवा ॻियनि, हिकिड़ा हमरा त उते ई पूरा हा, बाक़ी हाकिम खान थी सघे कुझु साहस, पर मां सम्झा न। पोइ तूं हिते छो पुठो आहे? वञी जांच कराए अच। हा तूं परेशान न थी, मैं वेठा हाँ न। वञ हाणे वञ, वात न पट। वेंदा पिया जीजा, असली नाराज़ क्यों पई थींदी आहीं? तुझे सजण असां सभिनी के घर मां धिके खणी कढियो, जंहिंखे तूं सजण थी सम्झे न, उहो तुंहिंजो सजण न थई। ओ मिल्कियत बचाइण जे करे तोखे वठण कोन आयो हो, रुगो दिलासड़ो ॾियण आयो हुई, दिलासड़ो ॾियण। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे तो उनखे सजण सम्झूं वेठी आ, मां पाता के दुश्मन सम्झूं वेठी आ। अदी कुछ सोच कुछ। अम्मा सही थी चवे, एतरा ॾींहं दिलावर खान किथे हुयो?
जॾहिं मुख्तियार कार जे आॾो दिलावर खान ज़मीन ॾियण जी हा कई न उन खां पोइ तो हटाए थई। अम्मा मां मिल्कियत काॾे कंदसि, मुंहिंजी असली मिल्कियत मुंहिंजो मुड़ुसु आहे। ओ बि तॾहिं वञी तो ते रहम जो हथ रखंदो। हा जॾहिं मिल्कियत सॼी तुंहिंजे हथ में ईंदी ईअं पोइ लेखींदो ई बि कोन। हा वञी वरी नौकरियाणियुनि वारी ज़िंदगी गुज़ारींदी आहे। दिलावर अहिड़ो न आहे। ख़बर आहे मूंखे ख़बर, जेको तुंहिंजो सॼण आहे। मां चवां थी सब्र करे वेह, मुंहिंजो दिमाग़ न छटे। मां जेको कुझु कयां पई तुंहिंजे भले लाइ पई कयां। अजायो थी पई दिमाग़ खाए। अदी जेकॾहिं तूं पंहिंजी बाक़ी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारण चाहीं थी न ऐं चाहीं थी त दिलावर खान तुंहिंजो ई थी रहे त पोइ तोखे पंहिंजी मिल्कियत जो हिसो वठणो पवंदो। ईअं न सम्झो त जेका मिल्कियत तुंहिंजी मिलंदी उन ते असां कब्ज़ो करे वेही रहंदासीं। न न उहा सभु कुझु तुंहिंजी हूंदी पर जेसीं ताईं विरहाङो थी तोखे न मिलंदी न तेसीं ताईं उहे बि तुंहिंजी कान कोन कढंदई। पर जे तूं उन्हनि जे दिलासे ते हली वई न त ॾिस जाए वेही इहो कहिड़ीअ जो हथ ॾेई सभु कुझु ॾटे पूसीअ सां लिखराए वठी छॾींदई। उन खां पोइ ॾींदई मथे जो हथ त हाणे हल। न पोइ तूं हिन दर जी रहंदी न हुन दर जी। सोच मड़ सोच, मां तुंहिंजी माउ आहियां। मां तोसां सॼणाई पिया कंदसि, दुश्मनी त कोन कंदसि न। मां चवां थी जेको कुझु मां कयां थी तूं वेही तमाशो ॾिस। इन दिलावर खे मां हीअं न हथे थी नचायां पई, इन गाटे थुल्हे खां वठी अचे तुंहिंजे कदमनि में न झुकायोमांसि त खैरा मुंहिंजो नालो न आहे। डॉक्टर साहब छा थियो? कुझु बि नथो चई सघिजे। डॉक्टर वरी बि तव्हांजो तजुर्बो छा थो चए? हिकु त हमरा बचंदो कोन, अगरि बची बि वियो त सॼी उमिरि खट ते गुज़ारी। हमराह बचे बाक़ी जेकॾहिं खट ते वेठो न त भई ख़ैर आहे। डॉक्टर साहब बेहमराह जो छा थियो? ॿिन्हिनि जे लाइ वञी दुआ कयो।